सजी दुनिया जहाँ बिरिया रोड में भी योम आशूर के दिहाड़े ते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं शहीदान करबला के भेटा पेश करण लाइ सवें आज़ादारनि पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि खां मातमी जुलूस आज़ादारी कंदे बिरिया रोड में पहुता, जिते मरकज़ी जुलूस अंजुमन ग़ुलामान अब्बास जे इज़हार कीरियो लाला मुजाहिद पठान अमजद गौरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मातमी जुलूस शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो मरकज़ी इमाम बारगाह अबू तालिब ते नहर थियो, जिते मजलिस बर्पा कई वई। उन सिलसिले में आज़ादारनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी कुर्बानी है कि अज दीन इस्लाम भी ज़िंदा है, इंसानियत भी ज़िंदा है। छो इमाम हुसैन अलैहिस्सलाम के फ़र्द वाहिद जे ला या के मखसूस तबके जे ला कुर्बानी कोन ॾिनी आहे, उन्होंने ज़ुल्म ऐं जबर के ख़िलाफ़ जे ख़िलाफ़ कुर्बानी ॾई इस्लाम के। छो तो इस्लाम दस ॾे थो मुहब्बत जो दस ॾे थो, इंसानियत जो दस ॾे थो। भाई मुझी ड्यूटी मौला अली असगर झूले सां हूंदी आहे, स्टेशन रोड खां निकिरंदो आहे वञी इमाम बारगाह अबू तालिब ते ख़त्म थींदो आहे जुलूस। हिते जेकी बि बासिन था उन्हनि जी पूरी थी थिए। ये असांजो जुलूस सालाना जुलूस मुहर्रम अरमा मौला इमाम हुसैन जी यादि में कढंदा आहियूं, हिज़ुल जनाऊं सबीलूं अलम पाक। ये असांजो सालानो जुलूस आहे जेको मुहर्रम पाक में मौला जे पुरसो पेश कंदा। अॼु की 10 तारीख़ असां मुस्लमान लाइ तारीख़ी तारीख़ आहे ऐं अॼु के ॾींहं ते इमाम हुसैन पंहिंजे बचड़ा कोराया इस्लाम जे करे, ऐं असां मुस्लमान खे दर्स ॾिनो त सबुर सां ईमान सां भाईचारे सां मुहबत सां रहो। ऐं असां अॼु उन यादगिरी मल्हाए रहिया आहियूं करबला जे शहीदनि जी। ऐं हिते इमाम हुसैन जो जलसो जुलूस निकिरंदो आहे जेको सदियुनि खां हलंदो आहे, इंशाअल्लाह क़यामत हलंदो रहंदो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां ज़ुल्म थियो मज़लूम जी शहादत जे हवाले सां जिते किथे सबीनूं असांजे शहर में लॻल आहिनि, ऐं असां बि हिते जेका आहे त अल्हम्दुलिल्लाह अरसे दराज़ खां वठी ग़रीब माण्हू आहियां, पर जेका हिकिड़ी सबील जेका मूं स्टार्ट कई 10 किलो खीर खां वठी अॼु अल्हम्दुलिल्लाह 6 मण खीर ते मां पहुतो आहियां। असां सफ़ाई के बारे में सब सफ़ाई कई, जेके भी मातमी जुलूस जा जेके रस्ता हुआ सॼा हुआ क्लियर कया। रातों का असां लॻा पिया, AC साहब भी हिते आहे, टाउन ऑफिसर वगण साहब वो भी हिते आहे, असां सभु असांजो अमलो भी हिते आहे। जेसि ताईं जुलूस ख़त्म न थियो तेसि ताईं असां हिते आहियूं, रस्ता रोड सब क्लियर कया आहिनि असां। नहीं बिरिया रोड में तव्हां मातमी जे आज़ादारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो ई चवणु आहे त इमाम हसन हुसैन ऐं शहीदान करबला खे जेको आहे अॼु असां भेटा पेश करे रहिया आहियूं, जिन असां दीन जे लाइ कुर्बानी ॾिनी, जिन मुस्लमाननि जे लाइ कुर्बानी ॾिनी, जिन इस्लामी इंसानियत जे लाइ कुर्बानी ॾिनी आहे, हुननि जे शहीद थियण जो हिकिड़ो जेको आहे वॾो मान मर्तबो आहे। ऐं उहो शहीदान करबला पंहिंजे जेको आहे दीन खे बचाइण जे लाइ सभु कुझु कयो आहे। कैमरामैन गफ़ार चन्ना सां गॾु अब्दुल मजीद कीरियो, आवाज़ TV बिरिया रोड।